अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया ताजो पैजो असलम भुट्टो तव्हांखे मां पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में भली कार चवां थो। दोस्तों, तव्हांखे त ख़बर आहे त शतरंज बादशाहनि जी रांदि आहे ऐं बादशाह शतरंज जी बसात विछाए हिक ॿिए सां मुक़ाबिलो कंदा आहिनि ऐं फ़तेह खे हिकिड़े बादशाह खे मिलंदी आहे। असांजे हिन प्रोग्राम शतरंज में बि ॿ बादशाह हूंदा आहिनि। हिकिड़ो बादशाह मां जेको होस्ट आहियां असलम भुट्टो, ऐं ॿियो बादशाह जेको मुंहिंजो गेस्ट हूंदो आहे। कॾहिं बादशाहज़ादी हूंदी आहे त कॾहिं बादशाह हूंदो आहे, पर अॼोको जेको बादशाह आहे उहो कंहिं बि तारीफ़ जो मुहताज न आहे। उहो वाक़ई को बादशाह आहे। उनजो क़द बुत जेको आहे सो अहिड़ो ई आहे जीअं बादशाहनि जा हूंदा आहिनि। कुझु बादशाह असांजा नंढे क़द जा बि रहिया, पर अक्सरियत बादशाहनि जी उहा आहे जेके क़दावर हूंदा आहिनि। ऐं हीअ क़दावर नौजवान जेको तमामु घणो एंग्री मैन बि आहे, यानी असांजा घणे भाङे आर्टिस्ट ॾाढा माठेड़ी तबियत जा हूंदा आहिनि, ॾाढा कूल हूंदा आहिनि, पर हीअ बादशाह जेको आहे, हीअ बादशाह एक्टर जेको आहे, हीअ थोरो एंग्री मैन आहे। एंग्री मैन सम्झो था न, कावड़ बि हूंदी आहे ऐं पसंदि जी का ॻाल्हि पसंदि न अचे त हिकदमि हुनजो इज़हार कंदो आहे। हीअ असांजो दोस्त जेको आहे सो मेहड़ तालुके सां हिनजो तालुक़ु, ऐं संदन वालिद साहब सिंध यूनिवर्सिटी में मुलाज़िम हुयो, जंहिंजे करे हू सिंध यूनिवर्सिटी में शिफ्ट थिया, उते ई पढ़िया, वॾा थिया ऐं कुझु अरसो हिननि जो नौकिरी जे सिलसिले में सऊदी अरब में बि गुज़रियो। सऊदी अरब में गुज़रण खां पोइ जॾहिं वरी पाकिस्तान मोटिया त हुननि खे ड्रामनि में कमु करण जो शौक़ु थियो। स्टेज जा कुझु ड्रामा कया, उन में कामयाबी मिली। पोइ वरी हिननि खे इहो शौक़ु थियो त मां टेलीविज़न जी स्क्रीन ते अचां। त टेलीविज़न जी स्क्रीन ते अचण लाइ हुननि कुझु अरसो इंतज़ारु करे 1996 पाकिस्तान टेलीविज़न जो रुख़ कयो, छो त हुन वक़्तु हिकिड़ो ई सेंटर हुयो टेलीविज़न जो, पाकिस्तान टेलीविज़न हुयो। ऐं साईं जन हुते पंहिंजे कैरियर जो आगाज़ बहसियत हिकिड़े एक्टर जे कयो ऐं हुन में कामयाबी पाई ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ ड्रामनि में कमु कंदो रहियो। मुख़्तलिफ़ ड्रामनि में कमु करण सां उन्हनि जे एतमाद में अञा बि इज़ाफ़ो थियो, अञा उन्हनि सुठो कमु करणु शुरू कयो। उन खां पोइ असांजा ॿिया सिंधी चैनल्स बि अची विया, ही उन्हनि जी बि ज़रूरत रहियो ऐं हर चैनल तां हुनखे ऑफर्स ईंदियूं रहियूं ऐं हो पंहिंजूं कामयाबियूं माणींदो रहियो ऐं हुन सां गॾो गॾु हू स्टेज ड्रामा बि कंदो रहियो। सो दोस्तो, अॼोको जेको असांजो ही बादशाह आहे उहो तव्हां ॾिसंदव तव्हांखे यकीनन उहो बादशाह ई लॻंदो। मां वधीक को सस्पेंस नथो क़ाइमु रखणु चाहियां, जो साईं जी जेका शख़्सियत आहे उहा मन मोहींदड़ आहे ऐं ॾाढो सुठो इंसान बि आहे ऐं ॾाढो सुठो एक्टर बि आहे। त असांजो जेको अॼोको हिन असांजे प्रोग्राम शतरंज जो जेको बादशाह आहे उहो आहे हाजन तीवड़ो। त हाजन तीवड़ो साहिबु जेको अॼोको असांजो बादशाह आहे, गेस्ट आहे, असां उनखे घुराइण खां अॻु में हमेशह वांगुरु हिकिड़ी ब्रेक वठंदा आहियूं, छो त ब्रेक लाज़मी हूंदो आहे। ऐं ब्रेक खां पोइ असां जॾहिं हाज़िर थींदासीं त असांजो प्रोग्राम शतरंज ज़रूरु ॾिसिजो। वेलकम बैक चवां थो पंहिंजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में। ऐं जीअं त मूं तव्हांखे ॿुधायो त असांजो जेको अॼोको बादशाह आहे, जेको एक्टर आहे, असांजो गेस्ट आहे, उहो हाजन तीवड़ो साहिबु आहे ऐं उहो असांजे सां गॾु वेठो आहे। हाजन तीवड़ो साहिबु, तव्हांखे असां पंहिंजे प्रोग्राम शतरंज में भली कार चऊं था। वॾी महिरबानी असलम साहिबु, निहायत शुक्रगुज़ार आहियां जो अॼु पंहिंजे प्रोग्राम में शतरंज में मूंखे मदद कयो अथव। दिली ख़ुशकी मिली आहे ऐं सच पुछो त असां त पंहिंजी ज़िंदगी में अव्हांखे ॾिसी ॾिसी सिखिया आहियूं। पीटी जो दौर हो, उन वक़्त में बादशाह हुयो अव्हां, ऐं असां उन वक़्त में प्यादा हुआसीं, ईंदा हुआसीं, अव्हांजो रहनुमायूं मोहबतूं मिलियूं जो अॼु असां बि तव्हां सां गॾु हिते वेठा आहियूं। ऐं मुंहिंजे लाइ तमामु हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आहे त मां असलम साहिब जे साम्हूं वेठो आहियां, जेके असांजा पसंदि जा आर्टिस्ट बि हुया, जिन खे ॾिसी ॾिसी असां सिखिया बि आहे। माशाअल्लाह, तव्हांजी वॾी महिरबानी। लेकिन ॻाल्हि इहा आहे त जीअं पूरी सिंध में तव्हांजा परिस्तार आहिनि, तीअं आउं बि उन्हनि हिकिड़े परिस्तारनि में हिकिड़ो आहियां। वॾी महिरबानी। छो त तव्हांजी जेका एक्टिंग जी जेका हिकिड़ी स्टाइल आहे उहा आम एक्टर खां थोरी मुख़्तलिफ़ आहे। यानी मूं तव्हांजे इन एक्टिंग जे जेको आहे सो ॿिया तव्हांजा जेके
साथी एक्टर्स आहिनि जंहिं नमूने जी तव्हां एक्टिंग कंदा आहियो उन्हनि में असद कुरैशी बि आहे, निसार शाह बि आहे, ज़ुल्फ़कार बुर्दी बि आहे ऐं ॿिया बि खोड़ सारा एक्टर आहिनि, लेकिन तव्हांजो हिकिड़ो अलॻि सां हिकिड़ो स्टाइल आहे जेको हमेशह जॾहिं बि तव्हां स्क्रीन ते ईंदा आहियो त पंहिंजी यादूं छॾे वेंदा आहियो। मसाला जो करम चइजे इहो, इन में को मुंहिंजो ख़ासि त अहिड़ो मूंखे नज़र नथो अचे जो मुंहिंजो इन में को कारनामो हुजे। बसि हिकिड़ी ॻाल्हि आहे त मोहबत ऐं इश्क़ जेको आहे न कंहिं शइ सां उहो जुनून जी हद ताईं पहुचाईंदो आहे, ऐं हीअ फन असांजी इबादत आहे, रोज़ी बि आहे। उन खे सिर्फ़ु रोज़ी करे ॾिसंदासीं त उहो हिसाबु हूंदो, पर जेकॾहिं इबादत करे ॾिसंदासीं त उन में कुझु इज़ाफ़ो ज़रूरु। सुठी ॻाल्हि आहे तव्हां मोहबत ऐं इश्क़ जो ज़िक्र कयो त पहिरियों इन मौज़ू ते ॻाल्हायूं, पोइ तव्हांजी फ़नी ज़िंदगी ते ॻाल्हायूं था। शादियूं घणी कयूं अथव? शादियूं साईं मूं टे कयूं जी। चौथी कॾहिं था कयो? जॾहिं नसीब थींदो या कंहिंजी फिटंदी। अच्छा, यानी तव्हां इंतज़ार में आहियो त चौथी बि कजे? न, इंतज़ारु न हूंदो आहे, नसीब पाण ई केॾी महिल दर ते अची दस्तक ॾिनो त ठीकु आहे न। त हा, त कुझु असांजा दोस्त अहिड़ा आहिनि जेके नसीब खे ॻोल्हींदा बि आहिनि। न, मां ॻोल्हण वारो न आहियां। अच्छा, छो त मुंहिंजो नसीब मूंखां केरु खसे नथो सघे, पंहिंजो नसीब मां ज़ोरी कंहिंखां वठी नथो सघां। ओके, इहो ॿुधायो त जेके टे शादियूं तव्हां कयूं जी, इहे सभु अरेंज मैरिजिस हुयूं या तव्हांजी पसंदि हुई? हिकिड़ी त घरवारी पहिरियां गुज़ारे चुकी हुई, इन लाइ पोइ बि माइटनि कराई अरेंज। टीं वरी असां पंहिंजे दिलि ते बि कई। न, हिकिड़ी त तव्हां ॿुधाई त उहा वफ़ात करे वई। हा, ॿी मौजूदु आहे, ॿ मौजूदु आहिनि। उहा अरेंज मैरिज आहे, लव मैरिज आहे? पहिरीं जेका हुई सा अरेंज हुई, सेकेंड लव में लव मैरिज जी। ऐं थर्ड चयो नसीब ते आहे। न, तव्हांजो टे कयूं? पहिरीं माइटनि जी थी, हा, ॿी माइटनि जी थी, उहा त गुज़ारे वई त उनजी पोइ शादी त थी न? हा, हिकिड़ी असांजी लव मैरिज हुई, ॿ अरेंज। ॿ अरेंज हुयो, यानी तव्हां पंहिंजे यानी हिसाब सां जंहिंसां तव्हां प्यारु कंदा आहियो उनखे तव्हां ज़िंदगी जो जीवन साथी बणाईंदा आहियो। ऐं हे त थियूं तव्हांजी ऑफिशियल शादियूं जी। अनऑफिशियल फ़िलहाल त न आहिनि, उहो अॻिते कुझु चई नथो सघिजे। न, हेॾे सारे अरसे में तव्हां स्टार रहियो, अञा ताईं स्टार आहियो माशाअल्लाह। तव्हांजो पंहिंजो हिकिड़ो यानी छा चवंदा आहिनि त हिकिड़ो दबदबो बि आहे जी स्क्रीन ते, यानी तव्हांजो जॾहिं नालो ईंदो आहे, तव्हांजी जॾहिं शक्ल ईंदी आहे त माण्हू वेही रहंदा आहिनि, हाज़िर आयो आहे। त यानी एॾी मोहबत माण्हुनि जी, ऐं तव्हां ज़ाहिर इहो फील बि कयो हूंदो, उन में ज़ाहिर आहे मर्द बि हूंदा, पोड़ा बि हूंदा, छोकिरियूं बि हूंदियूं, मायूं बि हूंदियूं। त घणे भाङे जेका तव्हांखे मोट मिली उहो कुझु तव्हांजे इलाइक़नि जे हिसाब सां जी, उहो मायुनि जी घणी मिली? छा आहे त जेके रोल मूं कया आहिनि से अक्सर विलन जा कया आहिनि, छो त पोइ रब ॼाणे त मुंहिंजी शक्ल अहिड़ी आहे या मुंहिंजी का पर्सनैलिटी अहिड़ी आहे। ऐं मुंहिंजे ड्रामनि खे ॾिसंदा आहिनि होटलनि ते वेही तमामु हिकिड़ा मज़दूर तबिको माण्हू ऐं ॻोठाणे तबिके जा माण्हू। सो मुंहिंजी जेका व्यूअरशिप आहे उहा अक्सर मर्दनि में घणी आहे। मायूं त मुंहिंजे रवैये खां अहिड़ो सम्झंदियूं त को ज़ाती अहिड़ो खड़ूस हूंदो, सो उन्हनि जो त सवाल नथो। न, कुझु ख़वातीन अहिड़ी बि हूंदियूं आहिनि जिन खे अहिड़ा खड़ूस माण्हू वणंदा आहिनि जी, उन्हनि में तव्हां पहिरें नंबर ते हुयो। हा, बिल्कुलु आहियूं, बिल्कुलु आहे न? हा, ऐं उहे उन मायुनि जो हिकिड़ो हूंदो आहे त को अहिड़ो हुजे जेको असां ते हुक्मरानी करे, ऐं असांखे मतिलबु घटि वधि बि ॻाल्हाए त असांखे ॾाढो मज़ो ईंदो, मज़ो फील थींदो जी। ऐं उहो ज़ाहिर तव्हां ई सुठो करे सघो था, उहो को आम जी इसरा लगारी साहब आहे या अहमद मेमण साहब आहे, इहे कोन कंदा आहिनि। जी, हाणे बकोल अचे त उहे मायूं बि खड़ूस, हाणे खड़ूस खे न सहंदो, छो त मां चवंदुसि मां हो चवंदो मां इहो, छो त गाॾी जा हिकिड़ा ॿ पिया आहिनि जंहिंखां हिकिड़ो कटिजे त गाॾी नथी हली सघे, पोइ थोरो ई अॻिते हली उहो जहिड़ा घणा थींदा आहिनि उन में, पोइ वरी अलॻि थींदी आहे त तूं छा मां छा, इन करे तबियतूं पोइ नथियूं मिली सघनि। अच्छा, शादी खां अॻु में तव्हां टेलीविज़न ते अची चुका हुयो जी, ऐं तव्हां पंहिंजी मक़बूलियत बि माणे चुका हुयो। मूंखे इहो ॿुधायो त टेलीविज़न ते अचण खां पोइ ज़ाहिर तव्हांजी फैन फॉलोइंग वधी हूंदी जी, ऐं कुझु पसंदि जूं के ख़वातीन बि तव्हांजी ज़िंदगी में आयूं हूंदियूं? बिल्कुलु आई। ऐं पोइ उन्हनि सां छा सिलसिलो रहियो, केतिरो अर्सो रहियो? ज़रूरी न आहे त इश्क माणण जो नालो हुजे, इश्क अहिड़ो बि आहे जेको कॾहिं हासिलात न चाहींदो आहे, जेकॾहिं हक़ीक़ी इश्क आहे।
तबियत, नेचर, माण्हू जी सोच, ज़हन जॾहिं मिलंदो आहे त औरत खे खपे छा? रेस्पेक्ट। ऐं इंसान खे वरी मर्द खे ॾिसणो पवंदो आहे पंहिंजे हालातनि खे बि, त आया मुंहिंजी आमदनी छा आहे, मां पहुचाए हिननि शयुनि खे अफोर्ड करे सघां थो या न। ईअं त न आहे न जो करे विहारे छॾिजे पछाड़ी बुकूं कटराइजनि। अच्छा, जेको हक़ीक़ी इश्क आहे उहो त अल्लाह पाक सां, बेशक बेशक, ऐं हर इंसान खे हूंदो आहे। बिल्कुलु। बाक़ी हिकिड़ी इश्क जी बुख जेका आहे सा उहा जेका अंदरि वेठल माण्हू खे लॻंदी आहे, उहा आहे जेका यानी अॼुकल्ह जी जेकी रंगीन दुनिया आहे जी, उन सां थी वेंदी आहे। ऐं इहा रंगीन दुनिया तव्हांजी ज़िंदगी में इलाही आई। बिल्कुलु। ऐं तव्हां उन्हनि सां निभाइण जी कोशिशि बि कई, पोइ शायदि वक़्तु अहिड़ो हुयो जो वक़्तु तव्हां सां न निभायो, सही, या उन्हनि तव्हां सां न निभायो। ॿिन्ही जो दारो मदार हिकिड़ो ई आहे। कुझु वक़्तु न निभायो, कुझु असां हिक ॿिए खे बर्दाश्त न करे सघियासीं, उहो टुटी थो वञे। मां इहो किथे ईअं त न हुजे तव्हांजी जेका तबियत आहे जी उन खां बेज़ार थी का बि माई जेका तव्हांजी यानी तव्हांजी दोस्त बि रही, उहा तव्हां खां अलॻि थी वई हुजे? न, सच ॻाल्हाइण हिकिड़ो वॾो अज़ाब आहे। ॾुॾो वारी आहे, सच वॾो अज़ाब आहे। सच ॻाल्हाइण वारो माण्हू अक्सर अकेलो ई रहंदो आहे, ऐं मां पंहिंजी ज़िंदगी में अक्सर अकेलो ई हूंदो आहियां। कॾहिं मूं सां संगती को जोड़ में कंहिं न ॾिठो। हमेशह किथे बि वेंदो आहे त अकेलो, कहिड़ो बि सफ़र हूंदो आहे अकेलो। छो त सच चवणु ॾाढो ॾुखियो आहे। मूं में इहा बीमारी ॾाढी आहे, छो त मां मुंहं ते चई ॾी। मुंहं ते चई ॾियण जी बीमारी अलॻि आहे, पर इहा जेका तव्हां सची ॻाल्हि कई आहे त तव्हां कंहिंखे बि गॾु खणी कोन हलंदा आहियो। इन जी वजह इहा आहे त तव्हां को बि अहिड़ो सबूत न आहियो छॾींदा। उन सबूत जी ॻाल्हि न आहे। ज़हन मुंहिंजो हिकिड़ो थो सोचे, अॻिले जो ॿियो थो सोचे, इहो थींदो बाहिस। अच्छा, जॾहिं मां वन में न आहियां त पोइ मुंहिंजी मर्ज़ी आहे, मुंहिंजो हिकिड़ो ई ज़हन। मां ॿिए जो ज़हन एक्सेप्ट छो कयां जेकॾहिं मूंखे पसंदि नथो अचे त? ओके, मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त तव्हां जहिड़ो तव्हांजी शख़्सियत जहिड़ो माण्हू, तव्हां इश्क घणा कया? इश्क इहे ई कया जेके मुंहिंजी ज़िंदगी में उन खां अलावा न कया। कॾहिं अटेम्प्ट बि न कयो त? न करण जी का कोशिशि हूंदी आहे? ही फील्ड अहिड़ी आहे जो हिते का शइ लिकंदी न आहे। असांजी ड्रामा जी फील्ड जेका आहे उन में कॾहिं बि का शइ लिकंदी न आहे। अलहमदुलिल्लाह मुंहिंजी पंहिंजी ज़िंदगीअ में मुंहिंजो कोई स्कैंडल को बि यार दोस्त न चवंदो। घर ते रहूं था, टीम सां था रहूं, ड्रामा था कयूं, हिक ॿिए सां मिलूं था, ॻाल्हियूं अलाए केतिरियूं खुलंदियूं, पर अलहमदुलिल्लाह मुंहिंजो अॼु ताईं केरु ईअं न चवंदो त कोई हिन जो को अफेयर रहियो। मतिलबु तव्हां अहिड़ो कंदा हुयो जो कंहिं ख़बर ई कान पवंदी? पंहिंजो मनमोजी माण्हू आहे, पंहिंजे कम सां कमु रखंदो आहे। हींअर बि जेकॾहिं मां रिकॉर्डिंग ते हूंदो आहियां त पंहिंजे कमरे में या त ॿाहिरि नया निकिरंदो। को दावतूं थींदियूं आहिनि हज़ारे, पर मां उन्हनि में शामिल न आहियां थी। अच्छा, छो त वजह आहे त को खाराए तानो बणी सघे थो। उते घणा असांजा दोस्त आहिनि खाइण पीअण खां पोइ विढ़ी बि पवनि था। उहो अक्सर वरी के अहिड़ा आहिनि जेके दावतूं ॾेई पोइ चवंदा आहिनि भाउ असांजा ग़रीब फनकार। उहे जुमिला जेके आहिनि न इंसान जी दिलि ते लॻनि। ही त ॻाल्हियूं उहे जेके यानी आम मासिस जूं जिते तव्हां अचो था वञो था। असां बिलख़ुसूस ॻाल्हियूं कंदासीं तव्हांजे उन लाइफ जे उन हिसे जूं जिते माण्हू पीक ते हूंदो आहे, फन जी बुलंदियुनि ते हूंदो आहे, पोइ वण जी काठी जेका आहे सा उन जो कुर्ब हासिलु करण जी कोशिशि कंदी आहे। ऐं तव्हां इलाही कुर्बाइता माण्हू बि आहियो। उहा ॿी ॻाल्हि आहे त तव्हां वटि हिकिड़ी जेका पंहिंजी जेका तबियत आहे उहा हिकिड़ी अलॻि थलॻ आहे, पर तव्हांजे अंदर में जेको कुर्बाइती माण्हू वेठो आहे उहो त हर मुमकिन उनखे मोट ॾींदो हूंदो न। जीअं तव्हां उन मोट में पंहिंजी दिलि बि कंहिंखे ॾेई चुका हूंदो। दिलि ॾियण खां अॻु में मां हुनखे ॿुधाईंदो आहे त हेतिरी मुंहिंजी शादियूं अथई, तूं बर्दाश्त करे सघंदी ईंदी अस ख़ुदि ई भॼी। ऐं जे हू बिलफर्ज़ हू हा करे विझे त पोइ पंहिंजे पेर ते कुहाड़ो थी हाणे। पर तव्हां त बर्दाश्त कंदो न। अलाह करे का अहिड़ी हुजे, असां त चौथी बि करण लाइ तयारु। अच्छा, थी सघे थो हीउ प्रोग्राम ॾिसण खां पोइ तव्हां का फ़ोन वोन करे तव्हांजी ज़बान मुबारक थी। अच्छा, मतिलबु तव्हां हिन ख़्वाहिश तव्हां इहा रखो था? साईं कंहिंखे न हूंदी, अव्हांखे न हूंदी। मूंखे न हुयमि। मां हिकिड़ी शादी कई आहे ऐं उन खां वठिजी वियो। ॿीहर मां न कंदुसि।
ऐं मां पंहिंजी ज़िंदगी में ॾाढो ख़ुशि आहियां। बेशुमार ॿिया बि कमु कया अथमि। हिकिड़ी शादी अथव तॾहिं ख़ुशि हो? त उहो तव्हां जो टे कयूं त ख़ैर कुझु त असां जूं भाॼायूं हिन दुनिया मां हली वियूं ऐं उहे छा पंहिंजे कंहिं बीमारी जे तहत वियूं? न पंहिंजो ईअं रज़ा इलाही। पर चयो वञे थो त तव्हां काफ़ी स्ट्रिक्ट हूंदा आहियो, तबियतनि गुस्सीला कावड़ीला ऐं का ॻाल्हि बर्दाश्त कोन करे सघंदा आहियो। शायदि इन टार्चर में बि तव्हांजी पंहिंजी कुझु रियल लाइफ बि डिस्टर्ब थी। माण्हू सम्झंदा हूंदा। मुंहिंजे घर वारनि खां अक्सर पाड़े वारियूं औरतूं या शादी मुरादी में पुछंदियूं त अहिड़े माण्हू सां रही कीअं पई, पर मुंहिंजे ॿिन्ही घर वारनि जो जवाबु हूंदो आहे त अहिड़ो माण्हू अलाए हर कंहिंखे। छो त मां पंहिंजी घर वारनि खे राणी करे रखंदो आहियां, छो त औरत ग़ुलाम न आहे, नौकर न आहे। खड़ूस केॾो बि हुजे माण्हू हक़ जी ॻाल्हि करणु। यानी तव्हां हर मुमकिन कोशिशि कंदा आहियो त जंहिंसां बि तालुक़ु हुजे, चाहे उहो पंहिंजी हुजे या पराई हुजे, तव्हां उन्हनि खे बराबरि रखंदा आहियो। इहो हुनजो हक़ु आहे। मां रखणु छा थो चाहियां, हर इंसान जो फ़र्ज़ु आहे, इहो उन्हनि जो हक़ु आहे। पंहिंजीअ जो त हक़ु आहे जी, पराई जो त हक़ु न आहे न। पढ़ाई त असां रखी कोन्हे। मतिलबु तव्हां जे रखी बि हूंदी जी, त उहा आम माण्हू खे त ख़बर न आहे न हूंदी, उहो त सिर्फ़ु तव्हांखे ख़बर हूंदी। पर हक़ु त उन जो बि जेकॾहिं हुजे त हक़ु त उन जो बि आहे न, छो त तव्हां ते एतबार थी करे। मतिलबु तव्हां टाइम स्पेयर करे सघो था उनजे लाइ। बिल्कुलु करे सघिजे। जेकॾहिं अॻिलो माण्हू पंहिंजो टाइम, पंहिंजी ज़िंदगी, पंहिंजी सोच, पंहिंजो प्लानिंग्स, पंहिंजा सभु कम वेड़े सेड़े अव्हां ते हिकिड़ो एतमाद थो करे ऐं अव्हां बि हुनखे मोट में एतमाद जी ख़ातिरी करायो था, त इहो सभु हुनजो हक़ु थो थिए। त पोइ को अहिड़ो पिरी प्यारो जेको ईअं ई तव्हांजे कंहिं कुंड पासे में आयो हुजे, जी, तव्हांखे यादि आहे को? मुंहिंजी ज़िंदगी में मूंखे यादि न आहे। इहो कीअं मुमकिन न? छो त मुंहिंजी ॻाल्हियुनि खां पोइ तक़रीबन हर माण्हू भॼी वेंदो आहे। मां वरी थोरो इस्लामी घराणे जो माण्हू आहियां। मूं वटि वरी हिकिड़ो नज़रियो इहो हूंदो आहे त दुनिया खे राज़ी करण लाइ अलाह खे नाराज़ कयूं। अच्छा, इहो तव्हां वटि फ़लसफ़ो, इहो नज़रियो आहे असां। ओके, अल्हम्दुलिल्लाह। त तव्हां इन बियाफ़ ते के मदरसा या के मस्जिदियूं या अहिड़े क़िस्म जूं के शयूं आम मासिस में इंट्रोड्यूस करायूं? अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजे पाड़े में जेका असांजी मस्जिद आहे असांजे बाबा साईं जी ठहियलु आहे, 5 हथ जी। असांजे शहर में जेके 2 स्कूल आहिनि से मुंहिंजे बाबा साईं जा ॾिनल प्लाटनि ते ठहियलु आहिनि। ऐं मुंहिंजो बाबा साईं 5 वक़्त निमाज़ी माण्हू हो। सऊदी अरब में हुन पंहिंजी ज़िंदगी गुज़ारी। क़ुरान ऐं निमाज़ जो आख़िरी घड़ी ताईं उहो पाबंद रहियो। ऐं अल्हम्दुलिल्लाह उनजे दोस्तनि जेका हुनजी वफ़ात ॾिठी उहा त कमाल हुई। त सभिनी खां मोकिलाए पाणी जो ढुक मुखो पीअण खां पोइ ॿाहूं ॿधी सभिनी खे मोकिलाई। दम तव्हां ॾिठो न असां ॾिठो। सुभान अल्लाह। अल्लाह पाक सभिनी खे अहिड़ी मौत ॾे ऐं तव्हां ख़ुशनसीब आहियो, तव्हां उन्हनि जा फ़र्ज़ंद आहियो। तव्हांजे चहिरे में, तव्हांजे अखियुनि में, तव्हांजे निराड़ ते सभु शयूं असांखे नज़र अचनि थियूं। अल्हम्दुलिल्लाह। पर बीइंग अ एक्टर असां वटि हिकिड़ो इमेज हूंदो आहे एक्टर जो। जी, त असांजो एक्टर जेको आहे सो उहो स्क्रीन ते जेको नज़र ईंदो आहे जी, उहो ईअं न हूंदो आहे। सही। छो त स्क्रीन वारो एक्टर ॿियो हूंदो आहे, आम ज़िंदगी में उहो माण्हू ॿियो हूंदो आहे। सही। छो त स्क्रीन ते जेको अचे थो उहो कंहिंजी हिदायतुनि ते अचे थो। बिल्कुलु। उन्हनि जी हिदायतुनि ते अमल थो करे ऐं उन्हनि जी हिदायतुनि ते उहो पंहिंजो जेका परफॉर्मेंस आहे उहो ॾींदो आहे। ऐं उन में जेके शयूं तव्हां परफॉर्म कंदा रहिया आहियो, त जेकॾहिं तव्हांखे को रोमेंटिक सीन बि करिणो आहे जी, जेको तव्हां अमूमन कोन कयो आहे, जे कयो बि आहे त तव्हां अहिड़े अंदाज़ में कयो आहे त डायरेक्टर उनखे 2-3 दफ़ा तव्हां रीटेक करायो हूंदो। को फ़र्ज़ु कयो त को तव्हांखे कंहिं डायरेक्टर को का हीरोइन ॾेई छॾी आहे जेका अॼु ताईं शायदि न मिली हुजे, जे ॾिनी बि अथई, त तव्हां उन सां रोमेंस कीअं कंदो? हिकु अधु कंहिं डायलॉग में ॿुधाए सघो था? अल्हम्दुलिल्लाह। मां ईअं न आहे त रुगो विलन जा रोल कया आहिनि, मां हीरोज़ जा रोल खोड़ कया आहिनि ऐं रोमांटिक मुंहिंजे ज़िंदगी में खोड़ मरहला आया। ऐं अल्हम्दुलिल्लाह मूंखे उन्हनि दोस्तनि डायरेक्टरनि एॾी पज़ीराई कई जो मां पंहिंजी ज़बान सां चवणु पसंदि न कंदुसि, छो त तारीफ़ मुंहिंजे रब जी। त शायदि उन्हनि चयो हुजे त कोई हीरोज़ अहिड़ो करे सघे। ॾिसो न, हर शइ महसूसु करण सां थींदी आहे। दर्द बि महसूसु आहे, ख़ुशी बि महसूसु आहे, ग़म बि महसूसु आहे। हर शइ हूंदो आहे महसूसु करणु। अदाकारी का मथां आसमान तां नाहे लथी। रियल लाइफ जेका आहे उहा ई अदाकारी आहे। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो हूंदो आहे त पंहिंजे रूप मां निकिरी ॿिए जे रूप में पाण खे समाइणो पवंदो आहे। करेक्टर मुख़्तलिफ़ आहिनि। मां हाजन तीवणो आहियां,
मूंखे ज़रूरी न आहे त करेक्टर जेको साम्हूं मिलियो आहे उहो हाजन जो आहे, कॾहिं वॾेरे जो आहे त मूंखे उन वॾेरे जी नेचर ॾिसणी पवंदी त वॾेरो छा हुयो, उनजा कारनामा छा, उथणु वेहणु उनजो कीअं, मूंखे उन रूप में समाइणो आहे। ओॾी महिल हाजन ख़तमु थी वियो उहो माण्हू, जॾहिं उहो माण्हू थी वियो त पोइ उहो हाजन खे नथो सम्झे। ओके, तव्हां एक्टिंग जे दौरान कंहिंखे फॉलो कंदा आहियो या जेको तव्हांखे सम्झ में ईंदो आहे करेक्टर कंसीव कंदा आहियो उहो कंदा आहियो? वॾा साईं, कापी मुंहिंजे कापी न वजूद में ई न आहे। न, हिकिड़ो अंदाज़ स्टाइल हमेशह माण्हू पंहिंजो ठाहे, सुञाणप पंहिंजी ठाहे, ॿिए जी सुञाणप ते केतिरो हलंदो, केतिरो ॿिए खे फॉलो कंदो। पंहिंजो हिकिड़ो मक़ाम ठाहिणु, पंहिंजो हिकिड़ो स्टाइल अंदाज़ ठाहिणु, उहा हिकिड़ी ॿी शइ आहे। उन जो सुकून कुझु ॿियो आहे, बशर्त मूंखे केरु चवे त फलाणे जी कापी थो करे, उन खां बहितर आहे त पोइ जेकॾहिं उहो चवे त हिन जो अंदाज़ पंहिंजो आहे त मुंहिंजे लाइ बहितर कहिड़ो रहंदो, उहो ई आहे। अच्छा, तव्हां जॾहिं बि अहिड़े क़िस्म जा जेके रोल कयो था ऐं कंहिं अहिड़े ड्रामे में जिते निसार शाह बि हुजे, ज़ुल्फ़कार बुर्दी बि हुजे, असद ख़ान कुरैशी बि हुजे, उहे जंहिं टाइप जा एक्टर आहिनि तव्हां बि उन ई टाइप जे एक्टरनि वांगुरु एक्टिंग कंदा आहियो, पोइ जॾहिं हिक ॿिए जे साम्हूं ईंदा आहियो त छा फील थींदो आहे? मतिलबु हिक ॿिए खे क्रॉस करण जी कोशिशि कंदा आहियो या पंहिंजो किरदारु कंदा आहियो? अल्हम्दुलिल्लाह सभिनी दोस्तनि साम्हूं कमु कयो आहे। साईं असद साहिबु असांजो वॾो आहे, निसार शाह साहिबु असां खां सीनियर बि आहिनि ऐं तमामु क़ाबिल एतिराम आहिनि बुर्दी साहिबु, इन्हनि सभिनी साम्हूं कमु कयो आहे। जेको कुझु हो कंदा उहो मां न कंदुसि, जेको मां कंदुसि उहो हो न कंदा। करेक्टर जी हिकिड़ी पंहिंजी बुनियादु, पंहिंजी बेस, पंहिंजी पिच हूंदी आहे। का बि शइ, मिसाल तव्हां भाॼी आहे, जेकॾहिं लूणु वधीक आहे, उन में मिर्च वधीक आहे त तव्हांखे उहा शइ यकीननि उहो ज़ाइको न ॾींदी, ऐं जेकॾहिं घटि आहे तॾहिं बि ज़ाइको न ॾींदी, पर जेकॾहिं परफेक्ट आहे त उहा आहे। हाणे आहे अदाकारी, अदाकारी जो हिकिड़ो हद आहे, हिकु करेक्टर आहे, आर्ट आहे। उन आर्ट खे जेकॾहिं पंहिंजे वित खां मथे करण जी कोशिशि कबी त कॾहिं कोन कबो, उनखे परफेक्ट ई कबो तॾहिं ई वञी मज़ो ईंदो। हाणे केरु छा थो करे उन सां मुंहिंजो सरोकार न। माशाअल्लाह, तव्हां तमामु भलियूं ॻाल्हियूं कयूं। तव्हां सां अञा तव्हांजी फ़नी ज़िंदगी जे मुतलिक़ असां हिन ब्रेक खां पोइ ॻाल्हाईंदासीं, जेके तमामु घणी सुठियूं ॻाल्हियूं आहिनि ऐं तव्हां यकीननि असांखे वधीक खोले ॿुधाईंदव पंहिंजी फ़नी ज़िंदगी जे मुतलिक़। सो दोस्तो, हिकिड़ो ब्रेक था वठूं, काॾे बि न वञिजो। वेलकम बैक दोस्तो, तव्हांखे मां ॿीहर भलीकार चवां थो अॼु हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में, जंहिंजो अॼोको बादशाह महिमान आहे हाजन तीवड़ो। हाजन, तव्हां मूंखे ॾाढा वणंदा आहियो एज़ डायरेक्टर थो चवां, छो त मां जॾहिं बि ड्रामे जी कास्टिंग कंदो आहियां ऐं जेका मुंहिंजी रिक्वायरमेंट हूंदी आहे उन में जेकॾहिं उहा उन एटमॉस्फेयर जी आहे त मां सभ खां पहिरीं तुंहिंजो नालो चॉइस कंदो आहियां। मां हिकिड़ो सीरियल कयो ख़ानदान जे नाले सां, तव्हांखे यादि हूंदो त मां तव्हांखे ॻाल्हि ॿोल थी जी मां तव्हांखे हुन में बुक करण जी ॾाढी कोशिशि कई, पोइ मूंखे यादि न अचे, हुनखे तक़रीबन 15 साल थी विया, त को शायदि को अहिड़ो टाइम हुयो या अहिड़ो को मौक़ो हुयो जो तव्हांखे बि शायदि टाइम न हो, या तव्हांखे मूं चयो त भई हिकु ॿ ॾींहं खां पोइ तव्हां सां मां ॻाल्हाईंदुसि, इन विच में वरी ॿियो को एक्टर अची वियो। कुझु मजबूरियूं वरी इहे बि हूंदियूं आहिनि त जेके असांजे मथां वेठा हूंदा आहिनि उहे बि असांखे गाइड कंदा आहिनि त न जेकॾहिं हुन वटि टाइम न आहे त हीअ आहे, हीअ न आहे त हू आहे, त उन में मां तव्हांखे न खणी सघियुमि ऐं मुंहिंजी वॾी बदकिस्मती हुई जेकॾहिं उहो तव्हां किरदारु मूंसां गॾु कयो आहे त। पर तव्हां जेतिरा बि किरदार कया उहे लाजवाब कया, त को अहिड़ो किरदारु जेको तव्हां कयो हुजे ऐं तव्हांखे यादि हुजे त यार हीअ मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो अनमोल किरदारु आहे? शुरू में हिकिड़ो सिंध टीवी ते हुयो भूरी, मरहूम अब्बास पीरज़ादे सां गॾु, माशाअल्लाह, जेको मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो लाज़वाब ड्रामो। उन में हिकु वॾेरे जो किरदारु हुयो जेको ग़रीब हारियुनि नारियुनि खे पाण वटि क़ैद करे रखे थी। उन्हनि जी नियाणियुनि सां जेके उहे माण्हू हरकतूं कनि था ऐं उन्हनि जे लाइ अज़ाब इलाही था बणिजनि, उन्हनि मां 2 छोकिरियूं जेके खूह में टपो थियूं ॾियनि ऐं पोइ उन्हनि जे मथां वरी जेका ॻाल्हि हले थी, उन्हनि खे मरण खां पोइ वरी उन्हनि जे मथां इल्ज़ाम आइद करणु,
उन ड्रामे मूंखे ॾाढो झंझोड़े छॾियो त आया हक़ीक़त में बि ईअं हूंदो, जंहिं मूंखे हिकिड़ो पर्सनल लाइफ में सोचण ते मजबूर कयो त इहे हेॾा हाञा। उहो मुंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो यादगार ड्रामो आहे। अब्बास पीरज़ादे मरहूम साहब अला जन्नत नसीब करेसि, उन जी डायरेक्शन में इहो ड्रामो थियो हुयो, जंहिंमें मरहूम कादरी साहब हुया, सुठा सीनियर एक्टर हुया, कैमरामैन सुठा हुया असांजे सिंध टीवी जा। उहो ड्रामो मुंहिंजी ज़िंदगी में हिकु यादगार ड्रामो आहे जेको भूरी जे नाले सां। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त हीअ त तव्हांजो अनमोल किरदारु हुयो जेको तव्हां कयो, घणे भाङे तव्हांजी कहिड़ी कोशिशि हूंदी आहे त मां सिर्फ़ु हिननि ई डायरेक्टर सां गॾु कमु कयां जो मां उते वधीक कंफर्ट फील कंदो आहियां? साईं जेकॾहिं हींअर नाला खणजनि था त शायदि को मिले, उहो वक़्तु गुज़री चुको। अच्छा, यानी जिन खे तव्हां पसंदि कंदा हो या त उहो मरी ॾिसी करे मां आयुसि ऐं उनखे शौक़ ज़हन में जाॻियो त आया इन सिथ में मां बि हुजां, उहो दौरु गुज़री चुको। हाणे असां वटि सिखणु, छो त असां सीनियरनि खां ई सिखियो आहे, छो त असां वटि कोई स्कूल वग़ैरह त आहे कोन। PTV जे आर्टिस्टनि खे सीनियरनि खे ॾिसी करे असां सिखियाऊं। अलहमदुल्ला मूंखे धागो साईं अनवर सोलंकी साहिब वधो इक़बाल सईद अंसारी जे साम्हूं, ऐं मुंहिंजे लाइ तमामु हिकिड़ी ख़ुशी जी ॻाल्हि आई आहे। अॼु छा आहे त जिन खे हाणे असां वटि सिखणु घुरिजे उहे असांखे सेखारनि। ओके, मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी वियुमि। यानी जेके अॼु जा जेके डायरेक्टर्स आहिनि जी, तव्हां उन्हनि खां एतिरा मुतमीन न आहियो, छो त तव्हांजे तजुर्बे जे हिसाब सां काफ़ी हेठि आहिनि। न, ईअं बि न आहे। हू हर ॻाल्हि ते कंप्रोमाइज़ करे था छॾनि, हिन शइ ते कंप्रोमाइज़ न थी। अच्छा, ड्यूरिंग द एक्टिंग तव्हां डायरेक्टर खे इंसिस्ट कयो त हीअ ग़लति फ्रेम थो वठे, तोखे कैमरा हिते न हिते रखणी आहे? खोड़ दफ़ा पोइ डायरेक्टर इन ते रेज़िस्ट कयो या तव्हांजी ॻाल्हि खे मञियो? असुल में पहिरीं ॻाल्हि त उहे असांखां सीनियर न आहिनि। मां उहा ई ॻाल्हि कई, मां अचां थो उन ॻाल्हि ते न, उहे असांखां सीनियर न आहिनि, हुननि एतिरो कमु न कयो आहे जो हुननि खे ॼाण न हुजे, उहे असांजे कैटेगरी जे न आहिनि। पोइ ॿ लफ़्ज़ जी जान छॾाईंदा आहिनि त जीअं साईं चए थो तीअं। अच्छा, पोइ बि तव्हां उन्हनि जिन खे तव्हां हींअर अंडर एस्टिमेट था कयो, पोइ बि तव्हां उन्हनि वटि कमु कंदा रहिया? उनजी मजबूरी आहे। कंहिंजी? तव्हांखे यादि हूंदो कंहिंजी मजबूरी आहे? असां सभिनी जी। न, सभिनी सां न कयो न, मां तव्हां सां मुखातिब। मां साबित कंदुसि न, त सिर्फ़ु मुंहिंजी ॻाल्हि हुजे त मां छॾे ॾियण लाइ तयारु आहियां। मां सिर्फ़ु तव्हां खां बि पुछां त जिन खे तव्हां अंडर एस्टिमेट था कयो, मुंहिंजी बि पोइ बि तव्हां उन्हनि सां कमु करणु था पसंदि कयो न, ऐं कयो बि पिया। मुंहिंजी मजबूरी आहे न। हा, त उहा वजह कहिड़ी आहे? जीअं PTV तां नाटक रंग बंदि थियो, उन खां पोइ सिंधी फील्ड जो को नालो हुयो। नाटक रंग बंदि त कोन थियो आहे, मतिलबु आहे त PTV ते छा पियो हले, सिंधी में कुझु हले पियो। PTV ते हींअर बि सुठा। जॾहिं मां चवां थो दोरी मुर्गो ख़तमु थी वियो, नाटक रंग बंदि थी विया, सभु कुझु, नाटक रंग कॾहिं पिया हलिया? हाणे वरी ॿीहर शुरू कयो अथनि। न, असां नाटक रंग त नथा वञूं न। मुंहिंजो हिकिड़ो क्वेश्चन आहे, तव्हां मां उन सां ई हे कंबाइंड आहे, जेकॾहिं पूरो तव्हां सम्झंदव त। जॾहिं उहो बंदि थी विया तॾहिं न KTN हो, न सिंध TV हुई, न आवाज़ हो, न धरती हुई, न महिराण हुई। सिंधी को ड्रामो थींदो हुयो? हाणे बि जेकॾहिं असां हिननि ॻाल्हियुनि ते एतिराज़ वारे ऐं पंहिंजूं गपियूं करे वेही रहूं, वरी जेकॾहिं सुभाणे हे चैनल सभु बंदि थिया अथनि त माना सिंधी मीडिया में हुजे ई न। मतिलबु हाणे तव्हांजो चवणु इहो आहे त असां बरक़रार रखिणो आहे। असांजे हिननि सिंधी चैनल्स ते हाणे उन पाए जा डायरेक्टर्स न आहिनि, न को राइटर आहिनि, ऐं पोइ बि तव्हां उन्हनि वटि कमु कयो पिया? सिर्फ़ु सिंधी ॿोली आहे न, पोइ बि तव्हां उन्हनि वटि कमु कयो पिया। पोइ छो था कयो जॾहिं तव्हां मुतमीन ई न आहियो? त बंदि कयोसि न, हू त बंदि न कंदा न। हुन ॾे त इहो हिकिड़ो कारोबार बि आहे ऐं ज़रूरत बि आहे त पंहिंजे चैनल खे हू अॻिते वधाइनि। उन्हनि में ईअं बि त थिए थो न, तव्हां जहिड़ा हीरा बि केॾीमहिल ड्रामो करे था विझनि। न, असां जेके बि कया आहिनि उहे पंहिंजी जाइ ते परफेक्ट आहिनि। उनमें का उहो ई त अर्ज़ु कयो न, त उन्हनि सां गॾोगॾु अवां जहिड़नि माण्हुनि सां बि कमु करण जो मौक़ो मिले थो, दिलि खे ख़ुशी थी थिए। 10 कयूं, हिकिड़ो छो न कयूं? हींअर बि केतिरा ड्रामा पिया था हलनि, तव्हां ॾिसंदा हूंदव। हर दोस्त 2 3 ड्रामनि में आहे, पर मूंखे सवाइ हिकिड़े ड्रामे खां को ॿियो ड्रामो ॾेखारियो। उतां करे था खणनि न, इन जी का वजह हूंदी? मूंखे 3 ड्रामनि जी हींअर बि ऑफर आहे, पर ड्रामो उहो कंदुसि जेको मुंहिंजे दिलि खे लॻंदो।
ओके थोरो कंदुसि चङो कंदुसि। ठीकु आहे, इहा त थी वञी उन्हनि ड्रामनि में एक्टिंग करण जी या उहो जेके तव्हां जे तजुर्बे खां हेठि वारा डायरेक्टर जी। इन फ्रस्ट्रेशन में कॾहिं तव्हांजे दिमाग़ में इहो आयो त यार मां डायरेक्टर थियां, मां करे ॾेखारियां हिन मसाला साॻा ई थींदा। इदारे जी पंहिंजूं मजबूरियूं, बजट उहे कोन मिलंदियूं, मां जंहिंखे खणणु चाहियां थो उनखे खणी कोन सघंदुसि, मजबूरन मूंखे सेर जी जाइ ते पाव खणणो पवंदो ऐं पाव सेर जो कमु कॾहिं बि कोन ॾेखारींदो। इन करे ड्रामो अॼु ताईं मूं नाहे। न ईअं न आहे। ॾिसो बकौल तव्हां जे जी जेके उहे कनि था कमु, हा, ऐं तव्हांजो वरी तजुर्बो उन्हनि खां इलाही मथे आहे, ऐं जेकॾहिं तव्हां कंहिं चैनल खे चवंदो त यार मां ड्रामो डायरेक्ट करणु चाहियां थो, त चैनल त अखियूं बंदि करे तव्हांखे चवंदो, छो तव्हांजो जेको एक्सपीरियंस आहे बिल्कुलु ॾींदो, पर चवंदो बजट हू हेतिरे में थो करे, तव्हां बि एतिरे में कयो, ओतिरे में इहो कमु। मूं चयो न, पाव कॾहिं बि सेर जी जाइ पूरी नथो करे सघे। हाणे जेकॾहिं मां असलम साहब खे खणा, सलाह साहब खे खणा, त उनखे छा चवां त मूं वटि हेतिरे ते अचो? न, उहो अनमोल आहिनि, उहे हेतिरे खां बि मथे आहिनि। हेतिरे खां हेतिरो अचां त ॻाल्हि ठहे थी, जिन जी क़ीमत हेतिरी आहे, उन्हनि खे चवां मां तव्हांखे हेतिरे ते, त इहो मुंझले में को शर्म, इहो उन्हनि जो मुल्ह न आहे। मुल्ह त हुननि जो आहे ई कोन, उहो अनमोल आहिनि। किथे ईअं त न आहे त जेके डायरेक्टर्स तव्हांखे बुक कंदा आहिनि उन्हनि दिलो दिमाग़ में इहा ॻाल्हि हुजे त यार हाजन टीवणो थोरो डिफरेंट क़िस्म जी तबियत रखण वारो एक्टर आहे, ऐं हीअ असांजी फ्रेमिंग खे बि ग़लति थो सम्झे ऐं पंहिंजी मर्ज़ी जी फ्रेमिंग असां ते जेको आहे सो तोपण जी कोशिशि थो करे, ऐं पोइ हू वरी ॿीहर तव्हांखे खणंदी कोन। ईअं थी सघे थो, ईअं थी सघे थो, उन्हनि जो ज़हन हिते ईअं थी सघे थो, पर ईअं चवण खां पोइ बि जेकॾहिं उहे माण्हू इन ॻाल्हि खे तस्लीम कनि त बिल्कुलु हे पंहिंजी जाइ ते राइट आहे, पर असां इहा शइ करे नथा सघूं, त इहा मुंहिंजी कामयाबी आहे। उहे वरी पंहिंजी ज़बान सां मञनि था त जीअं तव्हां चओ था करणु ईअं ई घुरिजे, पर असांजी मजबूरी आहे। ओके, तव्हां बेशुमार ड्रामा कया, बेशुमार किरदार कया, यादगार रोल कया, को अहिड़ो किरदारु जेको तव्हांखे अञा करण जी तमन्ना हुजे, ख़्वाहिश हुजे? फ़नकार कॾहिं बि कंप्लीट न आहे थी। न, मां ख़्वाहिश जी ॻाल्हि कई, जीअं हाणे मां कंहिं ज़माने में सोचियो त काश मां अधे जो रोल कयां ऐं मूंखे उहो नसीब में अची वियो, मूं करे छॾियो, त अहिड़े नमूने सां तव्हांजे दिलि में बि त ख़्वाहिश हूंदी न त यार को अहिड़ो किरदारु कयां जेको मतिलबु यानी सालनि ताईं माण्हुनि जे दिलो दिमाग़ में रहे। कॾहिं बि कंप्लीट कोन थींदुसि, छो त इंसान कॾहिं कंप्लीट ख़्वाहिश न रही त को अहिड़ो कैरेक्टर कयां। नसीब सां का शइ लॻी वेंदी जंहिंजी सोचबो बि न आहे, पर ख़्वाहिश त करे सघिजे थी न। ख़्वाहिश कजे थी सघे थो त मां हुन सां निभाउ न करे सघां, त ख़्वाहिश अधूरी रहिजी वेंदी। थी सघे थो मां हुन सां निभाउ न करे सघां, ऐं मुंहिंजी तारीफ़ कयो था, थी सघे थो मां इन तारीफ़ जे लाइक़ु न हुजां, मूं में अलाए केतिरियूं कमियूं हुजनि, इन करे ख़्वाहिश। अच्छा, किथे ईअं त न आहे त तव्हां पंहिंजो पाण खे अंडर एस्टिमेट था कयो? न, नथो कयां। कंप्लीट ज़ात सिर्फ़ु रब जी आहे, त क़ब्र में नथो वञणु चाहियां, फ़क़ीरी रंग में। ओके, ठीकु आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे प्रोग्राम में आया हो ऐं तव्हां सां ॾाढियूं सुठियूं सुठियूं असांजी ॻाल्हियूं थियूं आहिनि। असांजो हिकिड़ो नंढड़ो ख़ूबसूरत सेगमेंट आहे जी, उहो आहे एक्टिंग जो। तव्हां ॾिठो हूंदो, तव्हां पंहिंजे ड्रामनि जे सेट ते एक्टिंग कंदा आहियो ऐं ॾाढी सुठी एक्टिंग कंदा आहियो। तव्हांजे पसंदि जी फ्रेमिंग बि हूंदी आहे, जेको तव्हां डायरेक्टर को ॾींदा यार ही फ्रेम हुजनि, ऐं उन में के रिटेक बि थींदा हूंदा, तव्हां नंढा हूंदा ॿिए कंहिं गंद कयो हूंदो, त अहिड़े क़िस्म जी शयूं थींदियूं आहिनि हुते। पर असां वटि हिते हिन सेट ते हिकिड़ो सीन आहे नंढड़ो, उहो हिकिड़े सियासतदान जो ऐं हिकिड़े उनजे टाइकून जो आहे, जेको उनखे पालींदो आहे, पंहिंजा ग़लति सलत कम उन खां वठंदो आहे। उहो असां पाण सीन कंदासीं ऐं पब्लिक खे असां ॾेखारींदासीं त ड्रामे जे सेट ते हीअ थींदो आहे ऐं शतरंज जे सेट ते हीअ थींदो आहे। सिंधु गिदड़नि नाहे खाधी, मां पंहिंजी ॿोली ऐं सकाफ़त सां गद्दारी नथो करे सघां, छो त मां केॾो वॾो वारी छो न हुजां, पर पंहिंजी धरती माउ सां गद्दारी हरगिज़ नथो करे सघां। इहो न विसार त तूं मुंहिंजे टुकड़नि ते पलियो आहीं, तूं जॾहिं मूं वटि आई त बुखियो नंगो हुअई ऐं मां तोखे फर्श खां अर्श ते खणी वियो हुउसि। मञां थो त तूं मुंहिंजी ज़िंदगी बदिलाए छॾी, पर तूं इहो छो थो चओ
पर तूं इहो छो थो विसारी त तुंहिंजे चवण ते मूं अॻुवा धाड़ा फुरूं ऐं माण्हू अॻुवा कया। जेको इलेक्शन में तूं अॼु ताईं कामयाबी हासिल कंदो थो अची, कंहिंजे करे? सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मुंहिंजे करे। पोइ हाणे तोखे कहिड़ो तप थो चढ़े जो तोखे पंहिंजे क़ौम जी, पंहिंजे धरतीअ जी जेको मोहबत जागी आहे? हीअ धरती मुंहिंजी माउ आहे ऐं मां पंहिंजी माउ सां कॾहिं बि गद्दारी नथो करे सघां, छो त तारीख़ में मूंखे गद्दार लिखियो ईंदो। त उन वक़्तु तोखे इहो यादि कोन हुयो त तूं जॾहिं पंहिंजी हिन क़ौम जूं न्याणियूं मुंहिंजे बंगले ते आणींदो ऐं उन जी इज़तूं लुटंदे ॾिसंदो हुए, त उन वक़्तु तुंहिंजी गैरत किथे हुई? बस कर खड़ो थियो। मां उहो ककर हुउसि जेको गजगोड़ त कंदो हुउसि पर कॾहिं वसंदो कोन हुउसि। पर हाणे मां पंहिंजी धरती माउ सां गद्दारी नथो करे सघां। तोखे ख़बर आहे त तोखे हिन जी कहिड़ी सज़ा मिलंदी? मूंखे मौत जी धमकी न ॾिजांइ, न कोई जेल जी, छो त जेल मुंहिंजो ॿियो घरु आहे। जेल त तूं तॾहिं विधे जॾहिं तूं ज़िंदा हूंदे। मूंखे मौत खां न डर यार, मौत त पर हक़ आहे। हिकु न हिकु ॾींहुं सभु कंहिंखे अचिणो आहे, मूंखे बि ईंदो। पर तूं इहो सोच त जेको मूं तुंहिंजो साथ ॾिनो आहे उन्हनि सभिनी जूं मूं वटि वीडियोज़ आहिनि। तूं सोच त मुंहिंजे मरण खां पोइ तुंहिंजो छा थींदो? जॾहिं तुंहिंजो इहो रूप दुनिया जे साम्हूं ईंदो त छा तूं दुनिया में गंद खणी हलण जहिड़ो थींदे? वेलकम बैक दोस्तों, तव्हांखे मां ॿीहर शतरंज जे सेट ते वेलकम चवां थो। तव्हां ॾिठो त असां कीअं एक्टिंग कईसीं। हिकिड़ो सियासतदान, हिकिड़ो वरी हुनजो टाइकून जेके हू पालींदो आहे ऐं ग़लति सलत कमु कराईंदो आहे, ऐं ही रियल एक्टिंग हुई। ऐं हाजन तीवणो जहिड़ो बहितरीनु एक्टर साम्हूं हुजे, मूंखां त थिए न पियो। वरी कोशिशि कयमि त मां उनखे निभायां, फ़ैसिलो तव्हां ई कजो। सो असां पंहिंजे उन सेगमेंट ॾांहुं हलूं था जंहिंखे असां रैपिड फायर चवंदा आहियूं। शबाना सोलंकी नई एक्ट्रेस आहे ॻाल्हि बि। हा, तव्हां वॾी सोच में पइजी वियो। छो त छोकिरी जो नालो मां घटि ॿुधो आहे। कमु त कयो आहे न तव्हां? कमु असां ड्रामे में हींअर बि करे थी पई, पोइ मूंखे यादि आयो। प्लस तव्हांजी फैन बि आहे, तकरार में तव्हांजी फैन बि आहे। अच्छा, उहो ख़ैर तव्हां नथा ॿुधायो, अलॻि ॻाल्हि आहे। सुठी छोकिरी आहे, परफॉर्मर आहे। ओके, चौधरी असगर साहब? चौधरी साहब दबंग आर्टिस्ट आहे। आर्टिस्ट आहे? दबंग आर्टिस्ट आहे। आर्टिस्ट आहे, इन खां को कमु वठण वारो डायरेक्टर न आहे, दबंग आर्टिस्ट। ओके। ज़ुल्फ़कार बुर्दी? ज़ुल्फ़कार बुर्दी बहितरीन इंसान, बहितरीन एक्टर। ओके। शहनाज भट्टी? जंहिंजो को जवाब ई न आहे। असद कुरैशी? पंहिंजो वटि पाण। नूर ज़ौर? अॼु जो अब्दुल कादिर चूणे जो। तव्हांजे ख़्याल में? जिन आज़मायो आहे तिन खे ख़बर। वफ़ा दिलदार? आर्टिस्ट आहे, बदकिस्मत आहे। बदकिस्मत आर्टिस्ट। मुमताज़ कंवल? पंहिंजे शान मान वारी हिकिड़ी ऐं पंहिंजे परफॉर्म जे दुनिया जी शहज़ादी आहे। इसरा लगारी साहब? इसरा लगारी त जीअं नवाब आहे तीअं ई नवाब आहे। माशाअल्लाह। मुंहिंजी भेण जे मूंखे भाउ करे छॾियो आहे, बख्तावर सिंधु? उन सारी आर्टिस्ट। ओके, मूंसां इलाही कमु कयो अथसि। हीअ असांजो हिकिड़ो सेशन पूरो थियो। हीअ हिकिड़ो सेशन हुयो, हिनजो ॿियो सेशन जेको आहे हीअ ए आहे। हाणे असां पंहिंजे बी सेशन में हलूं था। उन में तव्हांखे असां को बि हिकिड़ो वर्ड ॿुधाईंदासीं, तव्हांखे उनखे पंहिंजे जुमिले में इस्तेमालु करिणो आहे। सही, ठीकु आहे? तयारु आहियो न? हा। ज़वाल? ज़वाल जॾहिं इंसान पंहिंजे नसीब खां वधीक तमन्ना रखंदो आहे ऐं पंहिंजूं ख़ुशियुनि खे माणण लाइ ॿियनि ते पंहिंजूं राय मुक़ररु कंदो आहे ऐं नसीब खां अॻिते टपी कुझु घरण जी कोशिशि कंदो आहे, ज़वाल हुनजो मुक़दर माण्हू।
अकेला ई अकेला ई त हिकिड़ो अज़ाब आहे जेको माण्हू खे झोरे थो। तव्हां बि भोॻियो पिया। भोॻियो। वफ़ा वफ़ा हिकिड़ी लाज़वाल शइ आहे, जेकॾहिं मिली वञे त ज़िंदगी ठही पए। तव्हां कंहिंसां बि न कई आहे? कई आहे जो असांजी ज़िंदगी ठही पई। तोखे प्यार प्यार जी का क़ीमत न आहे, हिकु अनमोल शइ जो नालो आहे। तव्हां करण जी कोशिशि कॾहिं न कई? मुंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। ओके। हुस्न परस्त ख़ुदा ख़ुदा इंसान कीअं न हूंदो? तव्हां न आहियो। इंसान कीअं न हूंदो? मां बि त इंसान आहियां, या तव्हां मूंखे शुमार नथा कयो? पोइ बि तव्हां हुस्न खां त परे रहियो न। कंहिंजो चाह हिकिड़ी अलॻि शइ आहे, परे रहणु हिकिड़ी अलॻि शइ आहे। बाहि में कॾहिं कंहिं माण्हू हथु विधो आहे, पर सियारे में हुन खां परे बि न आहे, हुनजो तव वठिजे साड़िजे थोरो। हा, पर जेका शख़्सियत बाहि में जे टपो ॾिनो, हा, उनजो बाहि कुझु बि न करे सघी। उनजी मोट सुठी न मिली। तव्हांखे शायदि यादि कोन्हे। हा, इहा असांजी मज़हबी ॻाल्हि आहे जेका असां पोइ ऑफ द कैमरा बिल्कुलु मूंखे यादि आहे। ॻाल्हाईंदासीं। ककर ककर वसंत सावकी सावका, नथा वसंत ॾुकारी ॾुकारा। बरसाति जंहिंमें तव्हांजो को प्री प्यारो गॾु हुजे, पोइ त ज़िंदगी जो को जोड़ी नथो थिए। माशाअल्लाह, लाज़वाल थी वञे। ख़्वाहिश रखो था। बिल्कुलु। ओके। औलाद ख़ुदा जी नेमत आहे, जेकॾहिं सालियो थी पए त। रंजिशूं रंजिशूं माण्हू खे अकेलो ऐं दुनिया खां राब्ता कटण जी हिकिड़ी शइ आहे। दरगुज़र करणु बहितर आहे, रंजिश में को फ़ाइदो कोन्हे। तव्हांजो अक्सर डायरेक्टरनि सां रंजिशूं रहियूं। ओके। आख़िरी मुंहिंजो जेको वर्ड आहे उहो आहे मुनाफ़िक़त। कमज़ोर माण्हू जी निशानी मुनाफ़िक़त। ओके, थैंक यू वेरी मच। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांजो जेको हीउ सेगमेंट हुयो उहो तव्हां सुहिणे नमूने सां अदा कयो। कुझु शयूं तव्हां अहिड़ी चयूं जंहिंसां मां मुतफ़िक़ न आहियां। बिल्कुलु। जीअं तव्हां कंहिं दोस्त जे लाइ चयो त अब्दुल कादिर जोनी जो हुजे, ख़ैर इहा बात जो बहस आहे। असां वटि हींअर हिकिड़ो आख़िरी जेको सेगमेंट आहे जी, उहो ॾाढो ख़राबु आहे ऐं मूंखे अजीब थो लॻे मां उहो तव्हां सां शेयर कयां, पर मुंहिंजी मजबूरी आहे, मुंहिंजे प्रोग्राम जो हिसो आहे। उहो ॾाढो हार्ट ब्रोकन आहे। अच्छा। दिलि भॼी पवंदी आहे, पेनफुल आहे, दिलि में अंदर में सूर थींदो आहे। यार अहिड़ी शयूं ॿुधण खां बहितर हो त मां हिन शतरंज में अचां न हा, पर असांजी मजबूरी आहे। ऐं असां वटि जेको इहे जेके एलिगेशन्स आहिनि इहे असांजे उन गूगल में फीड थियल आहिनि। हे गूगल उहो न आहे जेको सोशल मीडिया वारो गूगल आहे, जिते तव्हां पंहिंजी पसंदि जी शइ लिखी तव्हांखे ॿुधाई। हीअ असांजो जेको गूगल आहे इहे असांजे ई हिन इदारे जे कंहिं असांजे वॾे उन खे ठाहियो आहे त आर्टिस्टनि जूं कमज़ोरियूं, उन्हनि ते इल्ज़ाम, उन्हनि जूं जेके बि यानी शयूं आहिनि उहे हुन में फीड हूंदियूं। जी, जॾहिं असां हीउ शतरंज लॉन्च कयोसीं त पहुचियोसीं त हाणे पंहिंजे उन गूगल जे थ्रू तव्हां ते असां उहे इल्ज़ाम आणूं। तव्हां असांजे अॼोके हिन ख़ूबसूरत प्रोग्राम जा बादशाह बि आहियो, ठीकु आहे जी। ऐं जेके एलिगेशन ऐं जेके इल्ज़ाम तव्हां ते लॻंदा उन जे ॿुधण खां अॻु में मां चाहियां थो त तव्हां फ्रेश थियो। मतिलबु तव्हां इहो सोचींदा हूंदो त यार असां मूं ते अलाए कहिड़ा कहिड़ा इल्ज़ाम हणंदो, अलाए हथरादो हणंदो, अलाए सचा आहिनि तॾहिं कीअं ख़बर पई। त उहे इल्ज़ाम ॿुधण खां अॻु में असां तव्हांजो माइंड फ्रेश था कयूं। जी, माइंड फ्रेश करण जे लाइ मुंहिंजी तव्हांखे रिक्वेस्ट आहे त तव्हां कंहिं बि हिकिड़े सुठे सिंगर जूं 2 लाइनियूं ॿुधायो त तव्हांजो माइंड सेट जेको आहे थी वञे ऐं उन्हनि शयुनि खे पोइ तव्हां सही हज़म बि करे सघो। न, मां बिना ॻाइण जे बि सेट आहियां, तव्हां बिस्मिल्लाह कयो। न, जेके यादि आहिनि 2 लाइनियूं त मां बि केॾो पिरी चरियो आहियां तुंहिंजे सॾ ते वरी वरियो
मां बि केॾो पिरी चरियो आहियां। माशाअल्लाह। ऐं पहिरीं चरिया ई हूंदा आहिनि मुंहिंजे ख़्याल में। हुनसे पहिरीं सियाणा हूंदा आहिनि, आशिक़ चरिया हूंदा आशिक़ चरिया हूंदा। तव्हां ते जेको असांजे सिंध टेलीविज़न जे गूगल जो जेको पहिरियों इल्ज़ाम आहे उहो ॾाढो ख़तरनाक आहे। जी। तव्हां ते इल्ज़ाम इहो आहे त तव्हांजे कंहिं डायरेक्टर जॾहिं तव्हांखे ड्रामे में बुक कयो, रिकॉर्डिंग हले पई, तव्हांजो कंहिं छोकिरी सां सीन हुयो, उते तव्हां उन छोकिरी खे शादी जी ऑफर कई ऐं छोकिरी सेट छॾे हली वई, बल्कि ड्रामो ई छॾे हली वई। सही हो या ग़लति हो? अलाह करे ईअं हुजे। अच्छा। हा, अलाह करे ईअं हुजे, छो त मां त गूगल अचणु थो चाहियां। गूगल हा, वरी चेक कयो किथे मां ग़लति न हुजां। ओके, तव्हां ते जेको ॿियो इल्ज़ाम आहे उहो इहो आहे त तव्हां जॾहिं बि एक्टिंग कंदा आहियो तव्हां ॾाढा बेसिकली जेको तव्हांजी तबियत आहे ॾाढी कावड़ेल एंग्री मैन जेको हूंदो आहे जी, तव्हां उहो इस्तेमालु कंदा आहियो ऐं कंहिंजी बि न ॿुधंदा आहियो ऐं पंहिंजी मर्ज़ी कंदा आहियो। ऐं जेकॾहिं तव्हांजी मर्ज़ी ते उहो को न हलंदो आहे त तव्हां अधु रिकॉर्डिंग छॾे हलिया वेंदा आहियो, हा या न? अञा ताईं त न छॾी आहे। छो? इहो बि गूगल कंफर्म कयो। ओके, टियों जेको इल्ज़ाम आहे तव्हां ते त तव्हां अक्सर पंहिंजे साथी अदाकारनि जेकी जीअं निसार शाह या अहिड़े टाइप जा जेके ॿिया अदाकार आहिनि, जॾहिं तव्हां आम्हूं साम्हूं एक्टिंग कंदा आहियो त हिक ॿिए खे किरण जी कोशिशि कंदा आहियो त जे हीउ सुठो परफॉर्म थो करे त मां अहिड़ो परफॉर्म कयां या मां को हिकु ॿ रीटेक ॾियां त जीअं हुनजी परफॉर्मेंस डल थिए। तव्हां ईअं कयो या न? मां उबतड़ आहियां, हुनखे चवंदा मुंहिंजी पुठी ठप त मुंहिंजा भाग फल। अॼु मुंहिंजो गूगल शायदि सही कमु नथो करे। निंड सही न कई थी। ओके, ठीकु आहे। तव्हां ते जेको ॿियो ख़तरनाक इल्ज़ाम आहे त तव्हां फ़ौरन कंहिंखे पसंदि करे फ़ौरन ई शादी जा ऑफर कंदा आहियो, हा या न? पोइ त अलाए केतिरियूं हुजनि, मां नफ़रत कंदो आहियां। उनखे ॿुधाईंदो आहियां त माउ पीउ घर घाट बि तुंहिंजो को आहे, कुझु कोन वरंदी, पासे ते थी। यानी तव्हां उबतड़ आहे। ओके, अच्छा, तव्हां ते जेको तव्हांजे साथी अदाकारनि जो जेके तव्हां सां गॾु कमु कंदा आहिनि, इहो बि इल्ज़ाम आहे त जॾहिं शूट ख़तमु थींदी आहे त हाजन कंहिं कुंड पासे में वेही का अहिड़ी शइ वापराईंदो आहे, पोइ अचे ऐं डायरेक्टर खे ऐं उन जे फ्रेमिंग उन्हनि जूं जेके रिकॉर्डिंग थियूं आहिनि उन्हनि खे घटि वधि ॻाल्हाईंदो आहे। अक्सर डायरेक्टर इहे शयूं खे पाण आणे ॾींदा आहिनि त इन पीअण खां पोइ जेको तूं असांखे कचहरी थो करीं, अहिड़ी ज़िंदगी में असां कॾहिं न ॿुधीसीं। उहे सेट ते मूंखे पाण आणे ॾींदा आहिनि त हे करण खां पोइ तूं असां सां कचहरी कर, तुंहिंजो हर लफ़्ज़ मोती दाणो आहे। ओके, सुठी ॻाल्हि आहे, तव्हां इन ॻाल्हि खे एडमिट कयो। ऐं पोइ किथे ईअं त न आहे त उन शइ जो सहारो वठंदे तव्हां कंहिं पंहिंजे ड्रामे जे आर्टिस्ट खे बि छेड़ण जी कोशिशि कई हुजे? असुल में मां अॼु ताईं परेशान आहियां त उहा शइ मूं ते चढ़े छो नथी। मां परेशान, मां अॼु इहो वाज़े ऐलान कंदुसि त उन खां सवाइ मूंखां हिकिड़ो जुमिलो बि कोन ॻाल्हायो थींदो। ओके, मुंहिंजे वजूद, मुंहिंजे नस नस में शुमार आहे उहा शइ, मुंहिंजो पेट्रोल आहे। उन खे न वापरायां त विफली सघां थो। ओके, तव्हांजी वरी महिरबानी, तव्हां असां जे प्रोग्राम में शरीक थियो। तव्हां काफ़ी परे रहंदा आहियो ऐं तव्हां असां वटि आयो। सिंध टेलीविज़न जी इहा ख़ुशनसीबी आहे त हाजन तीवणो जहिड़ो बुर्दबार, ख़ूबसूरत ऐं अहिड़ो माण्हू जेको ड्रामनि में यानी अहिड़ा लाज़वाल रोल कंदड़ असांजे हिन ख़ूबसूरत प्रोग्राम शतरंज में शरीक थियो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजे व्यूअर्स खे जेके तव्हांजा परिस्तार आहिनि उन्हनि खे कहिड़ो मैसेज ॾींदो पंहिंजे कैमरा में? चओ। पहिरियों त मां उन्हनि जो निहायत थोराइतो आहियां जो उहे असांजा ड्रामा ॾिसनि था, असांखे लाइक कनि था, असां जूं उणायूं खामियूं उहे सभु अॼुकल्ह त मोबाइल जो दौरु आहे, कमेंट्स में सभु कुझु अचे थो ऐं असांखे ॿुधाइनि था त तव्हां छा कयो था, छा नथा कयो। इहा असांजी इस्लाह आहे, कॾहिं बि असां उन जो बुरो न आहे मञियो, न को दिलि ते वरितो आहे, छो त
ॾिसंदड़ ई बहितरीनु जज आहे। असां जॾहिं सेट ते बीहंदा आहियूं पोइ असांखां हज़ारे ग़लतियूं थींदियूं आहिनि, इंसानूं हज़ारे ग़लतियूं थींदियूं आहिनि। पोइ असां कॾहिं कॾहिं ॾिसण खां पोइ पाण चवंदा आहियूं त हीअ ग़लती करे आयूं, पर ॾिसण वारो बहितरीनु जज आहे। उन जी हर सलाह, हर आइडियो असांजी ज़िंदगी में वॾो हिकिड़ो अहम तरीन किरदारु थो रखे। ऐं इहे जेकॾहिं असांजी रहनुमाई कंदा रहंदा त असां इनशा इन खां बि सुठो कमु कंदा रहंदासीं, छो त इहे बहितरीनु असांजा सिखिया घर आहिनि, असांजे इस्लाह करण जी शयूं आहिनि। तव्हांजी वॾी महिरबानी, कुर्ब वॾा, लख अहसन तव्हांजा। तव्हां सिंध टेलीविज़न जे सॾ ते असां वटि आयो। इनशा ताला वरी कंहिं ॿिए रंग में कंहिं रूप में तव्हां सां गॾु थींदासीं। दोस्तो, असांजो हीउ अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं थियूं, कीअं थियूं, पंहिंजी राय जो इज़हार ज़रूरु कजो त हाजन तीवणो जंहिं कालाबर जो आर्टिस्ट आहे उनखे अञा उहा शायदि मोट कोन मिली आहे जेका मिलणु खपे, छो त हीउ एंग्री मैन आहे, मुंहं ते सच चई ॾींदो आहे। सो दोस्तो, इनशा ताला वरी कंहिं नए बादशाह सां या बादशाहज़ादी सां तव्हां सां गॾु ईंदासीं इनशा। थैंक यू वेरी मच। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।